मेरठ में रिपोर्ट करे रहिया फरमान चन्ना पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻुवाणनि मीर सद्दाम बलहड़ो वकील लियाकत अली दीपर मज़हर तुनियो नदीम मज़ारी ज़ोहेब बलहड़ो ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहड़ में न्यूज़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध में MQM तरफ़ां हिकु शो छॾियो वियो आहे जंहिंजी मज़म्मत कयूं था हुन ते ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो मुतज़ाद बयान सिंध में नफ़रत पखिड़ण लाइ ॾिनो वियो आहे इन जी अहिड़े क़िस्म जे रवैये सां संदसि सियासत ख़तम थी वई आहे। ख़ालिद मक़बूल अहिड़ो बयान ॾेई न सिर्फ़ सिंधियुनि पर उर्दू ॻाल्हाईंदड़ जी दिलि आज़ारी कई आहे। MQM नफ़रत पखिड़ण बजाए सिंध हुकूमत जी कारकर्दगी ते ॻाल्हाए ऐं मसइलनि ते ॻाल्हाए सिंध में नफ़रत पखेड़ींदड़ लाइ का बि जाइ नाहे। हुनजे त बल्दिया फैक्ट्री खे बाहि बोरियुनि में लाश मोकिलण शेरनि खे जानवरनि जूं खलूं फुरण ताईं केरु मुलविस आहे। ख़ालिद मक़बूल जो रात वारो बयान इन्ही वाक़िअनि खे ज़ाहिर करे थो त 12 मई तोड़े शहीद राणी वारे वाक़िए में शहीद थींदड़ ऐं कराची में क़तल गारत ऐं लसानी फसादनि जो ज़िम्मेवार आहे। माण्हू इहे ई आहिनि। आलमी जंग जी सूरतहाल दौरान जिते मुल्क जी मैशियत पुठिते वञी रही आहे उन वक़्तु अहिड़े क़िस्म जा बयान इंतिहाई ग़लति रवैया आहिनि। हुजे त असां चीफ जस्टिस खां घुर कयूं था त ख़ालिद मक़बूल जो बयान त असां शरीफ़ थी विया आहियूं उन करे कराची में अमन थी वियो आहे। अहिड़ी सूरतहाल वारे बयान जो नोटिस वठी कराची में माज़ी में थींदड़ 12 मई अरिड़हं अक्टूबर समेत समूरनि वाक़िअनि जी इंक्वायरी कई वञे। हुजे त MQM क़यादत जो रातोगो बयान संदसि मादी जे किरदार जो आईनो आहे। सिंध अहिड़ो माहौल बर्दाश्त न कंदी। उन खां अॻु बि PP अॻुवाणी नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुची नेशनल प्रेस क्लब मेहड़ जो नवनि चूंडियल उहिदेदारनि सदर अब्दुल रहमान गमराणी सरपरस्त मंज़ूर महस जनरल सेक्रेटरी आमिर तेवणो सीनियर नायब सदर सुधीर चांडियो ज्वाइंट सेक्रेटरी फराज चन्ना इतलाह सेक्रेटरी मीर साबिर कोलाजी ऐं ॿियनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी ऐं हुननि चयो त नेशनल प्रेस क्लब मेहड़ अवाम जी आवाज़ आहे। नवां उहिदेदार बि पंहिंजी रिवायत मुताबिक़ अवाम जो आवाज़ बणजंदा।